जेकबाबाद थाने जी हद क़ौमी शाहराह नज़द नादरा ऑफिस वटि मज़दा जो रिक्शा खे टक्कर, जंहिंजे नतीजे में नादरा ऑफिस में कार्ड ठाराइण लाइ आयल 60 वरहनि जी मिसमात नज़ीरा उणड़ फोड़ थी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद आबाद थाणे जे भरिसां जेको आहे उते नादरा ऑफिस जेका आहे क़ौमी शराह वटि जेका आहे मुक़ररु थियल आहे। उते जेका आयल मुस्मात नज़ीरा ख़ातून जेका आहे कार्ड ठाहिण लाइ नादरा ऑफिस आयल हुई, जंहिंमें उते जेका आहे नादरा ऑफिस में कार्ड ठाहिण लाइ आयल जेका मुस्मात नज़ीरा ख़ातून जेका आहे रक्शे ते चढ़ी जेका आहे त घर तरफ़ां वञी रही हुई त तेज़ रफ़्तार में जेका डास्कन जेका आहे त रक्शे मथां चढ़ी वई, जंहिंमें मुस्मात नज़ीरा ख़ातून जंहिंमें ॿुधाए पियो वञे त जेका आहे त उहा थॾे ते फ़ौत थी आहे। होॾां जेका फ़ौत थी वियल मुस्मात नज़ीरा ख़ातून जो लाश जेको आहे त जा वारदात ते पयल हुजण जे करे हद जी आबाद जी पुलिस खे इतला जीअं मिलंदे ई जेका हद जी पुलिस आबाद जेका आहे त उहा पहुची जेका उन्हनि लाश पंहिंजे तेविल में जेको उन्हनि वरितो आहे, लाश जेका आहे सिविल अस्पताल जी खणी रवाना थिया त उन्हनि जे वारसनि खे इतला मिलंदे उहे बि सिविल अस्पताल पहुची लाश जी जेका उन्हनि सुञाणप करे जेका लाश खणी घर जेके आहिनि त रवाना थी विया आहिनि। जी, महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।